बांग्लादेश जी मशहूर अदाकारा ऐं मॉडल मेघना आलम खे स्पेशल पावर एक्ट तहत 30 ॾींहनि लाइ गिरफ़्तार कयो वियो आहे। मशहूर अदाकारा खे गिरफ़्तार करण वारे मामले ते समूरे बांग्लादेश में बहस छिड़ी वियो आहे। अदाकारा ऐं मॉडल मेघना आलम जो हिकु शादीशुदा परॾेही सफ़ीर सां अफेयर हुअण जो इंकशाफ थियो आहे। बांग्लादेशी अमलदारनि जो चवणु आहे त मेघना जे बयान ॿिनि मुल्कनि विच में लाॻापनि खे ख़राब कयो, जंहिं तां खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। मेघना 2020 में बांग्लादेश जे मिस अर्थ जो मुक़ाबिलो खटियो हो ऐं हिन वक़्तु मेघना मिस बांग्लादेश फाउंडेशन जी चेयरपर्सन आहे। मशहूर मॉडल ऐं अदाकारा मेघना आलम जो चवणु आहे त सफ़ारतकार अॻुवाट ई परिणियल हो। शादीअ खां इनकार कयमि त कानून लागू कंदड़ इदारनि हथां गिरफ़्तार करायो वियो। मेघना जे गिरफ़्तारीअ खां पोइ सॼे बांग्लादेश में इल्ज़ाम हेठि आयल सफ़ारतकार जे हवाले सां बहस छिड़ियल आहे। मेघना गिरफ़्तारीअ खां अॻु केतिरियूं पोस्टूं सोशल मीडिया ते रखियूं, जिन में मॉडल ऐं अदाकारा पारां दावा कई वई आहे त संदसि ढाका में सऊदी अरब जे मुख्य सफ़ारती अमलदार सां लाॻापा हुआ, पर हू शादीशुदा निकितो, जंहिं बाद सऊदी अरब जे डिप्लोमेट खेसि बांग्लादेश जे हुकूमत में असर रसूख़ इस्तेमाल कंदे गिरफ़्तार करायो आहे। वाज़ेह आहे त बांग्लादेश जी पुलिस पारां मॉडल ऐं अदाकारा मेघना आलम ख़िलाफ़ ढाका जी अदालत में पिटीशन दाख़िल करण बाद संदसि गिरफ़्तारीअ जो ऑर्डर जारी कयो वियो ऐं नामवर अदाकारा खे काश्मीरपुर जेल रवानो कयो वियो।